السلام علیکم ناظرین، پروگرام اوپینین علی قاضی میں علی کار یاسر احمد ہم اسٹوڈیو میں جوائن کرتا سینئر تجزیہ کار علی قاضی صاحب. ویلکم علی صاحب. تھینک یو یاسر. علی صاحب پاण کل پروگرام اتفاقاً जेको आहे उहो मिडल ईस्ट ते ई वॉर ते ई ख़तमु कयोसि त इन ते तबसरो थींदो. अॼु इंट्रस्टिंगली चइजे त या छा चइजे, अॼु इसराइल जेका जुनूनियत आहे उहा अञा वधीक वाज़े नज़र अची वई. इसराइल जेको आहे उहो बीहे कोन थो, हूअं लेबनान ते अटैक करे पियो. हाणे त बाबा क्लियर जिथे जेके हुननि जा लीडर्स आहिनि, जेके हुननि जा कमांडर्स आहिनि, इवन हुननि जूं फैमिलीज़ आहिनि, सभिनी खे मारे थो. जी, हिज़बुल्लाह जे सरबराह जेके आहिनि हसन नसरुल्लाह साहब शहीद, उनखे शहीद करे छॾियो, उनजी धीउ खे मारियो अथनि. ॾिसो यानी सीरिया, लेबनन, ही जेको ज़ाहिर फ़लस्तीन त आहे, गज़ा त आहे, ऐं यमन, इस ताईं किसो पोतल आहे. हाणे ज़ाहिर इहो सभु एरियाज़ जेके आहिनि, हिकिड़ी आम सम्झ वारी ॻाल्हि आहे त ही ईरान जे इन्फ्लुएंस में एरियाज़, प्रॉक्सीज़ घणियूं आहिनि उते ईरान जूं. ईरान जा असर नफ़ूज़ वधीक आहे हिते. हाणे टारगेट करणु लीडरशिप खे ऐं हानिया खे त हिते ईरान जे अंदरि ई शिफ्ट कयूं त हद अटमोस्ट कोशिशि आहे इज़राइल जी त ईरान हिकिड़ी डिक्लेयर्ड वॉर में सिधो थी जंग शुरू थिए. ही जेको हसन नसरुल्लाह खे बि शहीद करणु आहे, इन जो मतिलबु इहो ई थियो त सिर्फ़ु ॻाल्हि हिज़बुल्लाह न आहे, ॻाल्हि सिर्फ़ु हमास न आहे, ॻाल्हि सिर्फ़ु हुसीज़ न आहिनि. ईरान जी प्रॉक्सीज़ सां बि विढ़णु चाहे थो ऐं ईरान सां डायरेक्ट विढ़णु चाहे थो. ऐं तव्हां ॾिसो त ईरान बि इहो सिग्नल हाणे बिल्कुलु पहिरीं बि सम्झी वियो हूंदो, पर हाणे वधीक चिटो थी वियो आहे जो हुननि जा जेके रूहानी पेशवा आहिनि, खामनाई साहिबु ईरान जा, उहो किथे नामालूम हंध ते शिफ्ट थी विया आहिनि. त ज़ाहिर इंटेलिजेंस रिपोर्ट, मतिलबु इज़राइली इंटेलिजेंस वटि शायदि रिपोर्ट हूंदी त हू किथे आहिनि. त यानी इहो खुटको या ख़दशो बि ईरान महसूसु करे थो त हुननि जी लीडरशिप खे बि न टारगेट कयो वञे ईरान जे अंदरि. त हाणे ॾिसणो इहो आहे त ईरान केतिरो अरसो रेज़िस्ट करे थो त ही जंग में न पए. सेंटिमेंट पंहिंजे मुल्क में बि हाणे त तमामु ज़ाहिर ईरान खे ज़ाहिर हिकिड़ी शदीद अवामी रद्द अमल त हूंदो ईरान जे अंदरि, लेकिन ॻाल्हि इहा आहे त ईरान ही मतिलबु जेको हिन जा लॉजिस्टिक्स आहिनि, त ज़ाहिर कोई इज़राइल ऐं ईरान को पाड़ेसरी मुल्क कोन आहिनि. त हिन लाइ जेतिरो हथियार, ऐं हथियार जो मतिलबु इहो आहे पैसो. इज़राइल सां त मसइलो कोन्हे. हिकिड़े पासे अमेरिका चए थो बाबा न विढ़ो, बाबा ठा कयो, बाबा जंग न वधायो, वरी पोइ $8 बिलियन, $8.3 बिलियन ॿ ॾींहं पहिरीं वरी ॿिया ॾिना अथसि इज़राइल खे. त हिकिड़े पासे चए थो त न विढ़ो, ऐं ॿिए पासे हुननि खे पैसा ॾींदो, भला विढ़ो था त भला तव्हां भाउ आहियो असांजा, तव्हांखे पैसा त अमेरिका ॾींदो. त ज़ाहिर अमेरिका जी बि ॿिठी पॉलिसी आहे. लेकिन मिडल ईस्ट अगरि ही सॼो इंगेज थिए थो, अगरि ख़ुदा अल्लाह रहम करे, ऐं हींअर बि बसि पोतायूं अची, त अगरि सॼी ही मिडल ईस्ट वॉर में इंगेज थिए थी, ज़ाहिर ईरान इंगेज थींदो, कंहिं न कंहिं सूरत इराक बि इंगेज थींदो. इराक में बि बहरहाल ईअं न आहे त ईरान जो इन्फ्लुएंस न हूंदो, हुकूमती सतह ते हुजे न हुजे, बहरहाल हुते ग्रुप्स आहिनि, हुते जेके ईरान जी, सो ही इंगेज थींदो. पोइ हिन में विच में कहिड़ी ख़बर आहे त को एक्सीडेंट्स थियनि, करे करे थींदो आहे त ग़लती सां इजिप्ट में कुझु थी वियो, ग़लती सां जेको आहे जॉर्डन में कुझु थी वियो. ऐं अगरि इहो वॉर वधे थी त हिन जो एंड ऑफ द डे आख़िर में हिन जो फ़ाइदो जेको थिए पियो उहो प्यूटन खे थिए पियो, रशिया खे थिए पियो. ॿियो इसराइल खे थींदो अॻिते हली करे इन द लॉन्ग रन. हाणे अगरि हू हिन मां कुझु हासिलु करे सघियो, लेकिन वक़्ती तौर ते जेको फ़ाइदो थिए पियो उहो त तव्हां ॾिसो त यूक्रेन जी अमेरिका बहादुर, बरतानिया बहादुर, सभिनी जी ख़्वाहिश आहे त यूक्रेन फोकस में अचे, ताकी रशिया जे ख़िलाफ़ु नेटो ऐं ही सॼा मुल्क जेके आहिनि हुते तवजा ॾियनि, उते पैसा ॾियूं. कल यूक्रेनियन जेको प्रेसिडेंट आहे उहो अची ट्रंप सां बि मिलियो आहे, हाणे कमला हसन सां मिलंदो, चए थो त बाबा असांखे त मदद जी ज़रूरत आहे. हू चाहे थो त यूक्रेन जी, ऐं लेकिन जॾहिं हेॾो सारो धंधो अमेरिकी जेको इतिहादी इज़राइल ही सॼी जंग खे वधाईंदो वञे पियो उनजो दाइरो, त यूक्रेन ते दुनिया जो फोकस अची ई नथो सघे. जॾहिं हिकिड़ो वॾो ज़ुल्म, तमामु वॾो ज़ुल्म थी रहियो हुजे, त ॿिए नंढे ज़ुल्म ते ज़ाहिर ध्यानु न वेंदो, पब्लिक सेंटिमेंट नथो ठहे.
त अगरि ईरान इंगेज थिए थो वॉर में त ज़ाहिर आहे हिन खे रशिया जो मतिलबु पोइ चाइना सिधी अणसिधी तरह, रशिया त सिधी तरह ऐं चाइना अणसिधी तरह, तरकीबी शइ, तरकीब अणसिधी तरह इंगेज कंदा त जीअं इज़राइल बि हिन दफ़े अगरि फासे पियो, तव्हां चओ था हुनखे फ़ाइदो थिए पियो, आउं सम्झां थो त इज़राइल खे लॉन्ग टर्म अगरि ही जंग वधे पई ऐं डिघी छिकिजे पई त ईअं नाहे त इज़राइल खे फ़ाइदो थिए पियो। आउं सम्झां थो त पोइ इज़राइल जा जेके ही जेको मिथ आहे हुई या जेका हुनजी इकॉनमी हुई ऐं ख़ुदि अमेरिका जे अंदरि देर सवेर इहो सुवालु उभरे पियो ऐं वधंदो वञे पियो त भला इज़राइल अगरि जुनूनियत हिकिड़ो ॿियो हिटलर थी वियो आहे नेतन्याहू, त छा हिन जी सॼी ताहयात हिन जे हर क़दम खे असीं सपोर्ट कंदा रहूं? त ही बि हिकिड़ी, लेकिन इन्ही करे इज़राइल तकड़ा ही वॾा जेको आहे दहशतगर्दी करे पियो ऐं चाहे थो त ईरान इंगेज थी वञे। ईरान हिकिड़ो दफ़ो सिधो इंगेज थी वियो त पोइ इज़राइल खे हिकिड़ी जस्टिफिकेशन मिलंदी त जेको दुनिया में वेस्ट लाइ विलियन थियल आहे ईरान, ॾिसो आउं विढ़ां पियो तव्हांजी जंग। लेकिन हिन मां रशिया ऐं चाइना डिघो अरसो अगरि ही जंग वधे थी ऐं ईरान इंगेज थिए थो त पोइ हिन मां डिघो अरसो रशिया खे हिन मां ॿाहिरि न रही सघंदो। यस 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 ऐं सूरत हाल इंतिहाई गंभीर थींदी वेंदी। ऐं छा कॉलर पहुचूं था हिन जा इंटरनल छा अची सघनि था रिपरकशंस। अब्दुल वाहिद शहर घोटकी मां, जी शहर साहब छा चवणु चाहींदा? सर अस्सलाम वालेकुम, अब्दुल वाहिद शहर डिस्ट्रिक्ट घोटकी ॻोठ नूर मोहम्मद शहर खां ॻाल्हायां थो। सर मसइलो इहो आहे त मुंहिंजो वास्तो कच्चे वारे इलाइक़े सां आहे, मुंहिंजो ॻोठ बि उते आहे जी, जिते नोको एरिया चवनि था पिया, इलाइक़े जे लाइ चवनि था त इहो इलाइक़ो ख़राबु आहे, पर उते मुंहिंजे छड़े ॻोठ में 500 खां वधीक ॿार आहिनि। छड़े हिकिड़े ॻोठ में घटि तक़रीबन 100 घर आहे, उनमें 500 ॿार नंढा आहिनि जेके तालीम जे लाइ आहिनि। इन्हनि 500 ॿारनि खे तालीम ॾिनी वञे, हेॾा 7-8 अरब ऑपरेशन पुलिस ख़र्च कंदी आहे ऑपरेशन ते, जेके इहे 500 ॿार पढ़ी पवनि त अॻियां जे लाइ इहे पुलिस ऑफिसर बि थी सघनि था, DIG IG बि थी सघनि था। त SSP साहिब ऐं DIG जा IG सिंध जा वज़ीर आला इन ते छो नथा गौर करनि त इन्हनि जे लाइ कोई। जी साईं, ठीकु आहे। ॿियो बि कॉलर कामरान में जोकियो कराची मां, जी जोकी साहब छा चवणु चाहींदा? जी साईं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सर अली काजी साहब। जी जी ॿुधनि पिया साईं, ॻाल्हायो। सर अली काजी साहब। जी साईं ॿुधूं पिया, तव्हां ॻाल्हायो, आवाज़ अचे कटे। सो वैसे तालीम बिल्कुलु ॿारनि खे जिथे किथे मिलणु खपे, पर अमन अमान जी जेको मामिलो आहे उहो अगरि असां वटि कानून नाफ़िज़ न थींदो त ॾोह त सही पढ़िया लिखिया माण्हू। जी हा, जी हा, जी हा, जी हा। पर तालीम त उहा मिलणु खपे। इतफ़ाक़ थो कयां जल साहब पंहिंजी ॻाल्हि हले पई त माना हाणे अगरि ऑल आउट जंग लॻे थी, मिसाल ईरान अगरि इन्वॉल्व थिए थो, विच इज़ वेरी हाणे त नज़र अचे थो, छो जो हिकिड़ी ख़बर त इहा बि आहे त ईरान जेको आहे पंहिंजी ट्रूप्स वाइज़ बि हाणे मदद करण जी कोशिशि करण जी शुरूआति करे थो पियो हिज़्बुल्लाह ऐं लिबनान जे अंदरि। अगरि ट्रूप्स इन्वॉल्व थियनि था त दैट मीन्स ईरान इन्वॉल्व थिए थो, त पोइ पाकिस्तान ते रिपरकशन छा ईंदा? ॾुखी सूरत हाल पाकिस्तान लाइ थी पवंदी सर। इन करे ॾुखी सूरत हाल थी पवंदी त ईरान अगरि इन्वॉल्व डायरेक्टली थींदो त ज़ाहिर आहे पोइ अमेरिका त ईरान सां त ज़ाहिर आहे। अच्छा, पोइ ईरान खे हीउ जेको ऑयल मूवमेंट आहे, हीउ जेको स्ट्रेट आहे, हीउ जेको पाणी वारो रूट आहे, हिन ते इन सां अमेरिका सां हुनजा या नेटो सां हुनजा मामलात थींदा। जी हा। रशिया चाहींदो त जेको ईरान जी मदद थिए त वाया अगरि अफ़गानिस्तान ऐं पोइ वाया पाकिस्तान ऐं पोइ हीअं घुमंदो वञे या कीअं वञे त पाकिस्तान लाइ पोइ ॿई ॿेड़ियुनि में सवार रहणु मुमकिन न रहंदो। यस, वेरी ट्रू। पाकिस्तान लाइ हीअ जेको असीं ॿई ॿेड़ियूं कयूं था त चाइना बि आहे, अमेरिका बि आहे, पोइ पाकिस्तान खे डिसाइड करिणो पइजी वेंदो। डिसाइड सभु मुरादी आहे त पोइ के हिकिड़े खे बि राज़ी न करे सघंदो। ऐं असांजी त फॉरेन पॉलिसी एतिरी मतिलबु फॉल्टी रही आहे या एतिरी हू रही आहे जो असां 9/11 खां पोइ वॉर ऑन टेरर बि ते पंहिंजे नुक़सान बि कंदा रहियासीं ऐं अमेरिका जो तानो ॿुधंदा रहियासीं त ही डू मोर ऐं ही जेके आहिनि सेफ हेवन्स आहिनि ऐं अफ़गानिस्तान पाकिस्तान ॿिटी पॉलिसी तो हले। हाणे त शयूं ॾाढी
क्लियर आहिनि पाकिस्तान लाइ वॾो मसइलो थी पवंदो ऐं दुनिया जी इकॉनमी लाइ वॾो मसइलो थी पवंदो। कॉलर सां गॾु शकील काज़ी नवाब शामा जी काज़ी साहब जजमेंट चाहींदा? जी काजी साहब मैं ये कहना चाह रहा हूँ कि मौजूदा सियासी सूरत हाल में क्या बिलावल भुट्टो साहब जो है वज़ीर आज़म बनने जा रहे हैं, और कुछ जो है ये जो अदालती मामला पर बिलावल भुट्टो साहब का जो अग्रेसिव मूड है यही इसी सिलसिले की कड़ी है। तो पंजाब के गवर्नर को जो जरदारी साहब ने मरीम नवाज के सामने डीसी के मामले पर खड़ा किया, ये सब कड़ियाँ मिला के कुछ मौजूदा सेकंड में बिलावल साहब वज़ीर आज़म बन सकते हैं, आप क्या कहिए? ठीक ठीक साईं बेबी कॉलर फरहान बचाणी हैदराबाद में। जी बचाणी साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम सर, सवाल इहो पुछणो हो काज़ी साहब सां त इहे हर हफ़्ते जेको आहे व्हाट्सएप ऐं सोशल मीडिया बंदि करे छॾीनि, न माण्हू का शइ डाउनलोड थो करे सघे न कॉल थी वञे, त मां इहो सवाल पुछंदुसि त सर पंहिंजो इहो केसिताईं बि हलंदो पियो ऐं जेके ऑर्डर पास कनि था छा उन्हनि खे बेकरी ऐं बिस्किट वारे वाक़िए खां पोइ को अंजाम नज़र नथो अचे? थैंक यू सर। ठीक साईं। ये थ्योरी हले थी बिलावल साहब वारी? देखिए काई साहब, प्राइम मिनिस्टर अगर नंबर गेम में हम कहें कि हम किसी ऐसे मुल्क में बैठे हैं जहाँ पर कोई भी गैबी मदद नहीं आती है और सीधी सीधी पार्लिमानी सियासत होती है, तो उसमें तो मुमकिन नहीं है। नवाज लीग के पास ज़्यादा नंबर है, पीपल्स पार्टी के पास कम नंबर है, तो ज़ाहिर है जो ज़्यादा नंबर वाली होती है वो इत्तेहाद तो करती है कम नंबरों वालों से, लेकिन उनको मेन स्लॉट नहीं देती है। तो कोई हाँ, अब सवाल ये है कि चूँकि हमारे मुल्क में नंबरों से ज़्यादा अहमियत गैबी मदद की होती है, तो उसके लिए अभी मैं तो कोई पेशन गोई नहीं कर सकता, लेकिन क्या फ़र्क पड़ जाना है, वो भी क्यों मदद करेंगे? शहबाज शरीफ साहब ने ऐसा क्या तो गुनाह कर दिया, ऐसी कौन सी फरमाइश है जो पूरी नहीं की? बंदा मतलब चेंज करने से क्या होगा? नहीं मतलब मुझे समझाएं ना। अगर हाँ ये बात थी कि जी मौलाना फजल रहमान को बिलावल साहब मनवा लेंगे, फिर वो उसमें एक उनकी इन आइनी तरमीम जो मनवा लेंगे मौलाना फजल रहमान साहब को, और जो हमारी गैबी क़ुव्वतों की मनोअन जैसे उनको पसंद है वैसी तरमीमें करा लेंगे, तो लिहाजा उसके फिर बदले में कि इन ये जो कारकर्दगी होगी इसके बदले होंगे प्राइम मिनिस्टर, मैं ऐसा नहीं समझता हूँ। ज़रदारी साहब, आसिफ ज़रदारी साहब प्रेसिडेंट हैं, अब बेटा प्राइम मिनिस्टर हो, मुझे ऐसा मुश्किल लगता है, लेकिन नामुमकिन दुनिया में कोई चीज़ नहीं है। और शरीफ नहीं खड़े होंगे ये भी मुझे समझ में आता है। और इस वक्त स्टेटस को वैसे ही ये हुकूमत क्राइसिस में है, तो क्राइसिस में जब भी कोई सेटअप होता है तो उसमें बेस्ट स्ट्रेटजी या हिकमत अमली ये होती है कि जमूद रखें, स्टेटस को रखें। ये रद्दो बदल जो है वो अच्छे दिनों में किया जाता है। इस वक्त अच्छे दिन है ही नहीं, एक हवा में एक हिलती हुई हुकूमत है, सेटअप है सारा। इसमें मैं नहीं समझता कि ऐसा कोई एडवेंचर गैबी क़ुव्वतें करेंगी। बाकी गवर्नर इंगेज हो गया है मरीम नवाज़ के साथ, पीपल्स पार्टी के दोनों गवर्नर्स ही इंगेज हैं। हाँ, वो उधर केपी में वो उस गंडापुर के साथ क्या नाम है उसका, कुंडी साहब, फैसल करीम कुंडी जो गवर्नर हैं केपी के, वो उधर चीफ मिनिस्टर से इंगेज हुए हुए हैं। ये जो साहब हैं गवर्नर पंजाब क्या नाम है, सलीम हैदर साहब, ये मरीम नवाज़ साहब से इंगेज हो गए हैं। वो भी किसी वाइस चांसलर की मुकर्ररी के मसले हैं, कोई लंबा चौड़ा कोई नज़रियाती इख्तलाफ है नहीं। वो शायद वो मोहतरमा कह रही हैं कि भाई आपकी मर्ज़ी का वाइस चांसलर नहीं रखूँगी, वो कहते नहीं जी आप रखिए, अच्छे नहीं रहे, जो भी ये इससे आप इस कड़ी को कहीं से भी नहीं जोड़ सकते अगर ये मामला होगा, क्योंकि बिलावल साहब को वज़ीर आज़म होने के लिए फिर नवाज़ लीग के ही वोट चाहिए, तो उनको नाराज़ करके उनके वोट कैसे लेंगे? मैं नहीं समझता। कॉलर नज़र कामरान अहमद जोखियो कराची में। जी जोखे साहब चैटमेंट चाहिए सर। अस्सलाम वालेकुम सर। अली काज़ी साहब सां हिकिड़ो सवाल करिणो आहे, जेको अमीर जमात इस्लामी हाफ़िज़ नईम रहमान जेको IPPs जो माना मसइले खे उजागर कयो आहे, त इन जे IPPs जी थोरी असांखे वज़ाहत बयानु करे ॿुधायो, ऐं इन सां मुल्क खे माना छा फ़ाइदो आहे, ऐं जेको आहे सो बिजलीअ जी लोड शेडिंग कराची में ॾिसो त माना इज़ाफ़ी बिलिंग आहे, ऐं लोड शेडिंग हद खां वधीक आहे, ऐं ॿार माना तालीम हासिल नथा करे सघनि, ऐं दुकानदार कारोबार नथा करे सघनि, ऐं घर में माना पेशेंट्स बि आहिनि। त हिकिड़ो IPPs जे हवाले सां बि तव्हां थोरो बयानु कयो। ठीकु आहे, जज़ाकल्लाह साईं। ठीकु आहे साईं। जी पहिरीं
फरहान बचाणी साहब फरहान बचाणी साहब चवनि पिया त हीअ जेके सोशल नेटवर्क्स बंदि कनि थासीं, एक्स जेको ट्विटर हुई उहो त बाक़ाइदगी सां बंदि थियल आहे। हीअ जेके तव्हांजा बंदि थी वञनि था व्हाट्सएप ऐं ॿियो कहिड़ो चऊं शायदि फेसबुक, जी हाँ, सब कुछ ही तकरीबन ईअं बंदि थो थिए। उहो सही, उहो ज़रूरी मरमती कमु हले पियो। हा, वक़्ती फ़र्क़ु। उहो तव्हांजी जेका सॼी असांजी इंटरनेट जो मामलात आहिनि, डिजिटल मीडिया जा आहिनि, उन ते मरमती कमु थिए पियो। सभिनी खे ख़बर आहे त फायरवॉल त कमु पियो थिए, हिकिड़ी भित खॼे पई जीअं तव्हांखे आईंदा शयूं फिल्टर थी मिलनि। पर सरकारी मौक़िफ़ इहो आहे त को समुंड जे अंदरि जेके लाइन्स आहिनि, केबल्स आहिनि, जितां असांखे ही नेट इंटरनेट जी अचे थो मामिलो, स्लो इन जे करे थी थिए, उहो उनजे करे स्लो थिए थी। पाण मजबूर आहियूं, पाण उते समुंड जे हेठि वञी नथा सघूं ॾिसण लाइ त उहो वाक़ई में हक़ीक़त छा आहे हिन ते का सो पाण खे। लेकिन ॻाल्हि इहा ई आहे त हुन ते ज़रूरी मरमती कमु थिए पियो। हाणे मरमत जेका आहे उहा असांजी डिजिटल हिन सेंसर हणण लाइ आहे या छा बि आहे, उहो उनजे करे बंदि थिए पियो सही। बाक़ी तव्हां चयो त हाणे कंहिं बेकरी ऐं हुनजे मामले खां माण्हू सिखनि छो नथा सही, अगरि असां वटि सिखनि त पोइ त अॼु मुल्क हिते हुजे ई न हा। एग्ज़ैक्टली। असां वटि पब्लिक ओपिनियन, आउं नथो चाहियां त हिन में तव्हांजे वाक़े ॾे इशारो कयो पियो, मां हुन ते कमेंट न पियो कयां, आउं हिकिड़ी जनरल ॻाल्हि कयां थो। इहा ख़बर सही सभिनी खे हूंदी आहे यासिर साहिबु त हेठि जेको आहे कहिड़ी ॻाल्हि जे बारे में कहिड़ो रायो रखियो पियो वञे। पर छा थींदो आहे त जॾहिं माण्हू इक़्तिदार में हूंदो आहे, हुकूमत में हूंदो आहे, कंहिं बि पोज़ीशन में हूंदो आहे, उहो हुनजे इर्द गिर्द अहिड़ा हसार हूंदा आहिनि जेके हुनखे ॿुधाईंदा सर VIP डिप्टी कमिश्नर SSP जे लेवल ते ईंदो, मुंहिंजे चोतरफ़ माण्हू जेको सर तव्हां जॾहिं खां DC थिया आहियो, VIP कमु लॻो पियो शीं, बल्कि शीं चवंदो आहे पहिरीं बकरी खे तूं पहिरीं पाणी पी वठि, तूं कमज़ोर आहीं, ऐं मां DC मूंखे दड़का ॾींदो, SP मूंखे दड़का ॾींदो, तंहिंजे करे तूं मतिलबु इहे हिकिड़ी ख़बरूं हुजनि थियूं। लेकिन छाकाणि त जेको तव्हां ताक़त में हूंदा आहियो, इक़्तिदार में हूंदा आहियो, कंहिं बि क़िस्म जो इक़्तिदार, सो बहरहाल उहो ज़रूरी कमु मरमती कमु थी वेंदो। सही चवनि था अक्टूबर जे विचधारे या आख़िर ताईं इहो मरमती कमु थी वेंदो, पोइ अला कंदो असां वटि डिजिटल, छाकाणि सां करोड़े रुपयनि जो, लखें डॉलरनि जो नुक़सानु पियो थिए। पोइ साईं जोखियो साहिबु हीअ जेको IPPs वारो सिलसिलो शुरू थियो, ही निजी पावर कंपनीज़ आहिनि जिन्हनि सां हिकिड़ा अजीबो ग़रीब क़िस्म जा सौदा एग्रीमेंट्स पाकिस्तान गवर्नमेंट कयल आहिनि मुख़्तलिफ़ अदवार में। पीपल्स पार्टी जे दौर में शुरू थिया इहे एग्रीमेंट्स थियण, पोइ नवाज़ लीग बि कया, पोइ शायदि इमरान जे दौर में बि थिया आहिनि, न हुनजे दौर में 2013 में आख़िरी एग्रीमेंट थियो। ठीकु आहे, हाणे उहो अजीबो ग़रीब एग्रीमेंट आहिनि त तव्हां असांखे बिजली ॾींदो, असीं तव्हांखे सेंट में यानी डॉलरनि में पैसा ॾींदासीं, असीं माण्हुनि खां उहो बिजली विकिणी रुपयनि में पैसा वठंदासीं, तव्हांखे पर असीं डॉलर में ॾींदासीं। हाणे डॉलर जेॾी महिल एग्रीमेंट थियो त डॉलर जी क़ीमत 60 रुपया हुई, अॼु 278 रुपया आहे। पोइ इहो त अगरि तव्हां बिजली न बि असीं तव्हां खां वठूं, तव्हांजी कैपेसिटी जा चार्जिस ॾींदा, पर छाकाणि त तव्हां जेको आहे 100 वोल्ट मिसाल ठाहिण जी कैपेसिटी आहे तव्हांजी, त असीं तव्हांखे 100 वोल्ट जा पैसा भरे ॾींदासीं। भले असां तव्हां खां 20 वाट वठूं, भले असीं तव्हांखे 20 वठूं, 0 वठूं, हा ॾींदासीं असां तव्हांखे 100 वाट। तव्हां असांजा सरकार आहियो, तव्हांखे असीं ज़रूरु ॾींदासीं, छाकाणि असां तव्हांखां पैसा वरितल आहिनि। जी हा। सो उन लाइ पहिरीं ॻाल्हियूं जेके शुरू थियूं, उहो असांजो अॻूणो निगरां वज़ीर हो वफ़ाक़ी हुन शुरू कयूं, सॼी दुनिया शोर कयो, जमात इस्लामी बि हुन लाइ, हाफ़िज़ नईम साहब बि आवाज़ उथारियूं पिया। सरकार चए थी त हिननि खां कुझु न कुझु मंझराए वेंदासीं, ॾिसूं मंझराए वेंदा त केतिरो मंझराए वठनि था, छा मंझराए वठनि था, या फिर वरी कहाणी या बसि हिकिड़ी ॻाल्हियूं आहिनि। कॉलर नज़र गए फाइनली सिलो शहजाद कोट पर जी सिलो साहब छा चवणु चाहींदा? सभ खां पहिरीं लीका साहिब खे मुंहिंजो सलाम क़बूल पए। मुंहिंजो सुवालु इहो हुयो त IMF जो जेको किस्त मंज़ूर थी आहे ऐं ॾाढो ख़ुशि थियनि पिया, पर ज़ाहिर आहे इन जो जेको शराइत हूंदा उहे त पढ़ी करे लॻे थो त तमामु घणा ॻरा शराइत जे बुनियाद ते हिननि खे कर्ज़ु ॾिनो अथनि। केसीं ताईं साईं हीउ जेको आहे सो अमीर तबिको लोअर मिडल क्लास जे नाले ते, मुल्क जे नाले ते पैसा वठी करे पंहिंजा भिब भरींदो ऐं हुनजी क़ीमत लोअर मिडल क्लास ऐं हेठो तबिको जेको आहे सो अदा कंदो रहां। ठीकु। अच्छा NFC अवॉर्ड हिकिड़ी शइ सिर्फ़ु ऐड करे वठां, जेको IPPs जे हवाले सां साईं जोखियो सां फ़ोन कयो त उनमें ज़रिया इहो दावा कनि था त जेको आर्मी चीफ असांजा जनरल आसिम मुनीर साहब आया हुआ
कराची में ऐं ताज जेको वापारियुनि सां कराची चैम्बर वारनि सां थी मुलाक़ात, उन ज़रिया इहो दावा कनि था त आर्मी चीफ इहा ख़ुशख़बरी ॾिनी आहे त हिन ई साल असीं रेट्स जेके आहिनि बिजली जा टैरिफ्स घटाए वेंदासीं। हाणे IPP जो ज़िक्र न कयो आहे, लेकिन ज़ाहिर रेट्स कीअं घटिजी वेंदा? अज़्यूम इहो ई कयो पियो वञे त हू रेट्स किराए वेंदा। हू चवनि था त जेको कर्ज़ व्याज आहे स्टेट बैंक जी जेका मॉनेटरी पॉलिसी आहे उहो बि घटिजी वेंदी, सिंगल डिजिट में अची वेंदी, माना 9 या 8% ताईं किराए छॾींदा बैंक जो व्याज बि। कीअं थींदो पर इहो हाणे ॾिसूं कॉलनि सां नसीब बुगे मोरमा। जी बुगे साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साहब छा ख़ैर ठीकु ठाक? इहो त इहो कल्ह जेको ख़िताब कयो प्राइम मिनिस्टर अक़वाम मुतहिदा में, उनखे काई साहब कीअं था ॾिसनि त मौक़ुफ़ सही इस्तेमालु थियो न थियो पाकिस्तान जी? हिते खां पोइ सभु जेके मुस्लमान इसराइल जो प्राइम मिनिस्टर। हेलो जी जी साईं, जी साईं। हेलो जी जी अचे थो आवाज़ साईं। ठीकु आहे साईं। ॿियो कॉलर मीर एजाज़ टालपुर टंडुनिया मां हूंदा। जी टालपुर साहब छा चवणु चाहींदा? सलाम तव्हांखे काज़ी साहब खे। काज़ी साहब ही 52 खां मथे मुस्लमान मुल्क आहिनि ऐं सभु रिसोर्सिस सां भरियल आहिनि, जंहिंमें तेल जो दौलत आहे, हिन वटि मइदनियात आहे, मैन पावर आहे, हर शइ आहे। हिकिड़ो इसराइल हिकिड़ो नंढड़ो मुल्क आहे, उहो जेको हिन जी हालत कयो वेठो, इहो रिपीट ॻाल्हि करा पियो। त मुंहिंजो मक़सदु इहो आहे त हू अमेरिका जे पोयां आहे ऐं हीअ हेतिरा मुल्क आहिनि, को हिननि जो अहिड़ो पंहिंजो दोस्त न ठाहे सघिया जेको घटि में घटि हिन जी ॾुखी वक़्त में सपोर्ट करे। ऐं इस तरह तो होता है न, इस तरह के कामों में तव्हां जेको पोखींदा उहो लुणंदा। जेके तव्हां बादशाहनि जा जेके रहणियूं करणियूं ऐं हुननि जा महल ऐं हुननि जूं जेके ॿेड़ा, हुननि जा क्रूज़, हुननि जो जहाज ॾिसो सोननि सां ठहिया पिया आहिनि। जेको वेस्ट जा जेके जमहूरी मुल्क आहिनि, उन्हनि जे बादशाहनि जी रहणी करणी ॾिसो, उन्हनि खां असांजो DC ऐं SP वधीक ठचंदा रहे थो साईं। त हाणे उहो पोइ ईअं ई थींदो जे असां इल्मु खां पंहिंजे अवाम खे परे रखियो, सो ईअं ई थिए थो साईं। हाणे हिकिड़ो मुल्क आहे वेठो कुटे असां सभिनी खे, असां को दोस्त कोन्हे जेको असांजी मदद करे। ईरान जो अकेलो निधन को वेठो आहे, एतिरा चाइना रशिया, असां कंहिं लॉबी में कोन वियासीं, एतिरा मुल्क आहिनि। ऐं इन ते थोरो ॻाल्हाइनि, महिरबानी मिले। ठीकु आहे साईं। पहिरीं हू छा सिलो साहब IMF जी ॻाल्हि कयूं त मिली वई आहे, ख़ुशियूं मल्हाइनि था पिया साईं। हाणे हू चवनि था त शहबाज़ शरीफ़ साहब त उमेदु आहे त आख़िरी असां लोन हूंदो आईंदा न वठंदासीं। बाक़ी हाणे जेसिताईं तव्हांजो अशराफिया जेका आहे उहो उनखे हू अक़लियत आहे, माना अक़लियत थोरा माण्हू हूंदा आहिनि। अक्सरियत इहो ई जेको तव्हां चओ था लोअर मिडिल क्लास लोअर क्लास, अक्सरियत इहा आहे, वाज़े अक्सरियत इहा आहे। उहो जॾहिं अशराफिया जे साम्हूं पंहिंजे पाण खे बेवस करे छॾे थी, त ज़ाहिर आहे अशराफिया जो कमु आहे त एक्सप्लॉइट करे। जी हा, हिन में को अजीब ॻाल्हि त न आहे। जी हा, त उहो माण्हू जेसिताईं न कुझु कंदा तेसिताईं हू एक्सप्लॉइटर्स, ज़ाहिर आहे उन्हनि खे एक्सप्लॉइट करण वारा, उनजी इस्तेमालु करण वारा त रहंदा। मीर साहब नसीर बुगियो साहब आऊं प्राइम मिनिस्टर साहब जी तकरीर खे छा ॾिसां, हुन में छा हो? मतिलबु ठीकु आहे हिकिड़ो मौक़ुफ़ आहे, मामूल जे हिसाब सां ॻाल्हियूं त बाबा तकरीरूं करणियूं, इसराइल ईअं थियो हूअं थियो। मतिलबु मूंखे सम्झ नथो अचे त हिन तकरीरनि सां UN जो छा हो आलमी ज़मीर जागी पवंदो, फलाण थी वेंदो। इहो असां मूंखे सम्झ नथो अचे इन तकरीरनि सां। इमरान ख़ान साहिब बि जॾहिं UN में तकरीर करे आयो त हिते वॾा शादियाना वॾा यस, ओहो इमरान ख़ान साहिब जेको आहे अलाए छा करे छॾियो आहे, छा करे तकरीर करे हलियो आहे, कुझु बि न थींदो त तकरीरूं उहे के ज़माना हूंदा हुआ। उन महिल हिकिड़ी ॿी दुनिया हुई, बाइपोलर वर्ल्ड हुई, सोवियत यूनियन हो, अमेरिका हो, पोइ हुन में लफ़्ज़ मैटर कंदा पॉलिटिशियंस। हाणे त परवाह ई न आहे कंहिंखे, त कहिड़ो कुझु नथो फ़र्क़ु पए, कॉम्प्रोमाइज़ आहिनि तक़रीबन। ठीकु आहे, इहो हिकिड़ो जेस्चर ॾिनो, पाकिस्तान बि वॉकआउट कयो, ॿियनि कुझु साॻिया मुस्लमान त उहो वॉकआउट न कयूं, माना इहो त हाल आहे न। सो बाक़ी हीअ जेको मीर साहिब चवनि था त साईं असां दोस्त न ठाहे, दोस्त छा हूंदा आहिनि मीर साहिब? जेके मुफ़ाद हूंदा आहिनि, मुल्की मुफ़ाद। असां पंहिंजा मुफ़ाद जेके आहिनि 52 मुल्कनि, उहो असां जंहिंसां जुड़िया आहिनि, जेतिरा जोड़िया आहिनि, जीअं जोड़िया आहिनि। असांजा मुफ़ाद छा आहिनि त असांजी जेको फैमिली आहे, रूलिंग फैमिली आहे या रूलिंग इलीट आहे, उहो बरक़रार रहे, उहो अशराफ़ी आहे। चए थी असांखे रखो। हा बसि। चवनि था चवण वारा ख़ुदा ख़बर
त जॾहिं 9/11 थियो अमेरिका सां ही जेको थियो त पाकिस्तानी वफ़्त वियो पे मुज़ाकरात करणु कुझु मुज़ाकरात हूंदा आहिनि जेके ऑफिशियल न हूंदा आहिनि पर हू हूंदा ऑफिशियल आहिनि पर हू मीडिया में न ईंदा आहिनि उनमें जेको वियो पे उहो मूंखे त के नालो ॿुधाए त उते कांग्रेसमैन ही जेके हुन पासे खां अमेरिका वारा नेगोशिएट करण लाइ वेठा हू वॾो को अंग सोचे वेठा त ही ईंदा त ही बि घुर कंदा असीं हिन जो ही जवाबु ॾींदासीं ही बि घुर कंदा ही बि घुर कंदा पोइ असां केतिरो मञंदासीं केतिरो वॾो पंहिंजो होमवर्क करे वेठा त हाणे पाकिस्तानी अचनि था हिन महिल असांखे पाकिस्तान जी ज़रूरत आहे त वॾो हिकिड़ो वॾी फरमाइशी लिस्ट हूंदी पाकिस्तान जी चवनि था त जॾहिं असां उन्हनि खां जेका फरमाइश कई त हू मथे ते हू त खिल में ॿुॾी विया अच्छा मतिलबु इहो इन ते राज़ी आहियो छा छाकाणि त असां वटि प्रॉब्लम इहो आहे त असांजी हुकूमतूं असांजी जेके वीक हुन मुशरफ हो मुशरफ सां त बिल क्लिंटन पाकिस्तान आयो त फोटो कढाइण लाइ तयारु कोन हो त ज़ाहिर उहे मुशरफ हाणे छा डिक्टेशन ॾे छा डिमांड्स करे ईअं ई तव्हांजा जेके ही मिडल ईस्ट अरब मुल्क आहिनि ही जेके शाहूकार मुल्क आहिनि अच्छा इन्हनि जो बि मसइलो इहो आहे त यू सी पॉइंट इज़ के हिनखे अगरि थोरो प्रैक्टिकल एंगल सां बि ॾिसूं त चाइना ऐं रशिया बि जेसिताईं सोवियत यूनियन हो उहो सोवियत यूनियन जो ॿुॾण जो हिकिड़ो सबबु इहो ई हो त हू पंहिंजे ग़रीब मुल्कनि जेके क्यूबा हिननि जो जेको ॿार खयो वेठो हो त इकॉनमी जेका कोलैप्स थी सोवियत यूनियन जो हिकिड़ो सबबु इहो बि हो ख़ुदि जी मार्केट एतिरी हुई कोन हज़ारे सबबु हुआ पर वन ऑफ द फैक्टर्स त ॻाल्हि इहा आहे त ही यूरोप जी मंडियूं ऐं अमेरिका जी मंडियूं ख़ुदि चाइना जो जेको वॾो एक्सपोर्ट थिए थो उहो यूरोप ऐं अमेरिका में थिए थो त सऊदी अरब तेल किथे खणी वञे रशिया पंहिंजी गैस काॾे करे तेल काॾे सो ही बहरहाल ही जेके उसरियल मुल्क आहिनि ही जेको वेस्ट जंहिंखे पाण चऊं था जंहिंखे साम्राज्य बि चयो वेंदो आहे कुझु असांजे कॉमरेडी में ॻाल्हि इहा आहे त हर कंहिंखे पंहिंजा मुफ़ाद सुझनि था त अगरि असीं ईअं टार्ज़न मतिलबु ईअं थोरी हिमत करे बीह रहूं त पोइ लेकिन अगरि 52 जा 52 बीह रहनि ऐं अवामी बैकिंग हुजे ऐं त चाइना हुजे रशिया हुजे हुन सां गॾु ही बीह रहे हिननि वटि को विढ़ण वारी ताक़त कोन्हे त वाक़ई में सिचुएशन चेंज थी वञे अमेरिका ऐं वेस्ट खे बि मजबूरी थी पए लेकिन ही को ओड़े पाड़े जो को झेड़ो त कोन्हे अगरि हुननि खे पंहिंजी रिजीम चेंज जो डपु थी वेंदो जी हा त ही बादशाहतूं न लुॾी वञनि लुॾंदियूं लाज़िम लुॾाए छॾींदा हा 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 एतिरी पेनिट्रेशन आहे हिननि जी यस 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 एतिरी हिननि जी जेका आहे उहो हिन में अंदरि हिननि जे जेका महिलाती साज़िशूं ऐं हिननि जा जेके हुन में हिननि जो एतिरो असर सूख आहे त को शहज़ादो उथी कंहिं फ़ारिग करे छॾींदो कंहिं बि मुल्क में आऊं कंहिं मुल्क जो नालो नथो खणा त बेसिकली पंहिंजो डपु आहे ज़ाती मुल्की मुफ़ाद त बिल्कुलु जीअं तव्हां चओ था ॿुधण में ॻाल्हि कननि खे ॻाल्हि तव्हांजी जेको चओ पिया वणे थी पर इहो थींदो कोन जी हा जी हा जी हा अच्छा पंहिंजी ॻाल्हि हले पई त IMF जे हिकिड़ो सुवालु उभिरे थो IMF जे इन्हनि शर्तुनि जे हवाले सां पहिरीं ॻाल्हि त NFC अगरि नज़रसानी थिए थी दिस गवर्नमेंट केतिरी बि स्ट्रॉन्ग आहे छा बि आहे कंसेंसस मुल्क में हिन टाइम ते अहिड़े इंतिशार में कंसेंसस ठही वेंदो त NFC में जेका आहे छेड़छाड़ थी वञे साईं ॾिसो ॻाल्हि इहा आहे त तव्हांखे यादि हूंदो त ही IMF जेका हींअर प्रोग्राम आंदो त हुनखां पोइ सूबनि सां बि को चीफ मिनिस्टर्स खे बि घुरायो वियो हो इस्लामाबाद में हुननि सां बि को ॻाल्हियूं हाणे कहिड़ी ख़ामोशी सां अंडरस्टैंडिंग ॾेई आया आहिनि पर मूं ॿुधो त KP वारो चए थो रिएक्शन ॾिनो आहे हुन त रद्दमल ॾिनो आहे त ही असां वफ़ाक़ी हुकूमत जो फ़ैसिलो असीं न मञंदासीं तहफ़ुज़ात आहिनि असांखे ठीकु आहे ऐं NFC खे थियणो आहे इतफ़ाक़ राय सां यस सिंध कीअं मञंदी यस सिंध खे पोइ सिंध जा माण्हुनि खे बि त जवाबु ॾियणो आहे जी हा जी हा सो बलूचिस्तान खे त केरु कोई पुछे ई नथो पोइ वीचार बदनसीबी आहे बदनसीबी आहे पंजाब बि अगरि पंजाब जो शेयर घटि थिए थो जिथे पंजाब जे मुफ़ादनि खे ज़चींदी त इहो अगरि कमिटमेंट आहे अगरि बिल्कुलु मतिलबु इन ॻाल्हि सां छा कमिटमेंट थी आहे ॾिसूं त छा इहा कमिटमेंट थी आहे त ठीकु आहे हिन ते बि कुझु ॻाल्हियूं कंदासीं हिकिड़ो मुबहम ऐं विचथरी ॻाल्हि थियल आहे या पेर ॿधी चयो अथनि त असीं NFC चेंज कंदासीं हाणे ऑफिशियली ॻाल्हि अचे त मीडिया में अचे थी न छा हू कहिड़ी चेंजिस एक्सपेक्ट ज़ाहिर आहे अगरि चेंजिस आहिनि त हिकिड़ी ई फरमाइश हूंदी
त वफ़ाक़ जो शेयर वधे, वफ़ाक़ जो शेयर वधे, छाकाणि त वफ़ाक़ खे कर्ज़ु मोटाए ॾियणो आहे IMF खे, त वफ़ाक़ जो शेयर किथां वधंदो? तॾहिं वधंदो जॾहिं सूबा पंहिंजो शेयर घटि कंदा। हाणे सिंध मञंदो, KP मञंदो ऐं छा पंजाब मञंदो? ज़ाहिर ॾुखियो आहे। कॉलन सां गॾु अब्दुल गफ़ूर काके पुटु नवाब शाह। जी काके पुटु साहिबु छा चवणु चाहींदा? साईं काज़ी साहब ऐं यासिर साहब सलाम अर्ज़। साईं काज़ी साहब खां मुंहिंजो अर्ज़ु आहे त जेको आहे सो असां कराची एंट्री थींदा आहियूं त इकोनॉमिक हब ऑफ पाकिस्तान, ऐं वाक़ई इकोनॉमिक हब आहे बि लिखियलु वेंदो आहे, पर हिकु त जेको मोटरवे ठहियो जेको आहे सो आम माण्हू जेको निकिरे थो टोल प्लाज़ा ताईं जेको आहे सो खीसा ख़ाली करे, ऐं उन खां पोइ मोटरवे जो जेका कंडीशन आयो आहे त तव्हांखे ख़बर आहे। पर उन खां पोइ हैदराबाद खां पोइ जेको सखर ताईं जेका रोड ई कढे हेॾां मलीर हाईवे या जेको आहे सो जेको लियारी एक्सप्रेस वे एयरपोर्ट ताईं या हेॾां होॾां, त उहे पर बुनियादु आहे ई कोन जेको आहे सो हिन में हर हंधि हर किलोमीटर ते चतियूं पयूं लॻनि हाईवेज़। ट्रालर जेको आहे सो थोरो क्रॉस थो करे रोड खां त उहो कल्टी थो वञे, अख़बारूं वक़्त ताईं नवाबशाह ताईं नथी पहुचनि, त जेका मेन शहर अॻु आहे उन खे इहो चतियूं हलाए कमु हलाए वेंदो, ऐं टोल टैक्स जेको आहे सो फुल वरितो पियो वञे। इन बारे में थोरो महिरबानी करे फरमाईंदो। ठीकु साईं। साईं वॾो ज़ुल्म आहे हीउ जेको तव्हां चओ था सुपर हाईवे असांजो हीउ मोटरवे नाम निहाद जेको हैदराबाद कराची विच में आहे, जो बि टोल एतिरो वधाए छॾियो अथनि, जेतिरो ख़र्चु न थियो हूंदो ऐं सम्झां ॾहूं ते वधीक पैसा रिकवर थी विया हूंदा। ऐं हू छा आहे रोड जी हालत? तव्हां त अॻिते जी ॻाल्हि पिया कयो, पर ख़ुदि कराची हैदराबाद जे हीउ जेको सो कॉल्ड मोटरवे आहे, सिर्फ़ु केरु पुछे ऐं केरु चए? इहे हुकूमतूं कंदियूं आहिनि, तव्हांजा नुमाइंदा कंदा आहिनि न काके पुट साहिबु। अगरि ही केरु हिन ते केरु आवाज़ु उथारे? मीडिया करे मीडिया हिकिड़ी ख़बर ॾींदो, ॿ ॾींदो, टे ॾींदो, कोई एडिटोरियल लिखंदो, बसि पोइ ऐं हू उछलाए छॾींदा अख़बार में, TV जो शो आहे, केरु थो ॾिसे? बेसिकली तव्हांजे नुमाइंदा, अच्छा नुमाइंदा इन करे नथा कनि असांजा, माण्हुनि जी प्रेफरेंस ई न आहे, छाकाणि त माण्हू उन्हनि खे इन नाले ते वोट ई कोन था कनि। जी हा। ऐं त मतिलबु ॾिसो न, फिरी गिरी मुर्गे की एक टांग, मसइलो इहो ई आहे। हाणे माण्हू मतिलबु ऐं को नओं हिन में छा आर्ग्यूमेंट कढी अचां? दुनिया में इहे मामलात मुंहिंजा नुमाइंदा उथारींदा न सर, ॿियो केरु उथारे? ऐं इख़्तियारियूं बि नुमाइंदनि खे ॿुधंदियूं, छाकाणि हुननि वटि मैंडेट हूंदो आहे। असां वटि मसइलो ॿ आहिनि। हिकिड़ो इहो आहे त अहिड़ा जेके, छाकाणि त हिन में वरी ॿी दुनिया बि अची वञे थी, हिन में हाणे त सभु चाहिनि त अगरि उते जेको आहे अहिड़ी का ॻाल्हि नुमाइंदा या नुमाइंदा हुकूमत करे त हुनखे पंहिंजी हुकूमत लुॾण जो डपु अची वञे थो त असांखे ई न हटाए छॾी। ॿी ॻाल्हि हुननि खे सोचंदा यार हुननि सां छो फिटाइजे? अच्छा पोइ को हेठां को वॾी का डिमांड हुजे वोटरनि जी बि डिमांड न आहे। हीअ जॾहिं मिनिस्टर साहिबान MP MNA पंहिंजे तक में वञनि था, तव्हां केॾी महिल मुशाहिदो कयो, वञी काके पुट साहिब बि करे वठे, उते जेके हुन उताक ते अची 200-300 माण्हू ख़बर पए थी साहब कराची मां लथो आहे या इस्लामाबाद मां लथो आहे, 200 माण्हू उते वञी ॾिसो त हू चवनि छा पिया? साईं पुट जी नौकिरी, साईं हू ट्रांसफर, साईं हू मुंहिंजो जहिड़ो हले पियो उनजो तूं फ़ैसिले जी तारीख़ ॾे, साईं मुंशी खे चओ त हीअं करे। केरु जेके जनरल प्रॉब्लम्स आहिनि, त हू जेको नुमाइंदो आहे उहो बि इहो ई तासुर वठी इस्लामाबाद वञे थो त मूंखे के वज़ीर खां या कंहिंखां वरी नौकिरी वठणी आहे, को हीअ करिणो आहे, हू बि सम्झो त ही इशूज़ ई न आहे। जी हा, इवेंचुअली अची हिते ई ॻाल्हि बीजी आहे। अच्छा राणा सनवाल साहिबु हिकिड़े जिरगा प्रोग्राम में वेठा हुया सलीम साफ़ी सां गॾु। सलीम साफ़ी साहिबु 2-3 खां डिस्कशन कंदे करे उन्हनि चयो त भई मौलाना फज़लुर रहमान खे अगरि ऑन बोर्ड नथो वठियो वञे त पोइ हीअ अमेंडमेंट जो को फ़ाइदो न आहे ऐं हीअ अमेंडमेंट सही न हूंदियूं पोइ। ऐं चवनि था पिया त मौलाना फज़लुर रहमान जॾहिं सुवालु थियो त तव्हां मौलाना फज़लुर रहमान खे हुकूमत में शामिलु थियण लाइ चयो, त हुननि चयो मां हिन वक़्तु मौलाना फज़लुर रहमान खे हुकूमत में शामिलु थियण लाइ न चवंदुमि। मौलाना फज़लुर रहमान खां सवाइ तव्हां हुकूमत सां गॾु बि तरमीम नथा करे सघो जेसि ताईं लोटा नथा ठाहियो। नंबर गेम आहे न सर, हिन में को सियासी तज्ज़ियो त करिणो कोन्हे। मौलाना साहिब खां पोइ बि तव्हांखे 4 खां 5 लोटा ठाहिणा आहिनि, उहो किथां ठाहींदो? PTI थोड़ी तो न PTI मां इहे बैरिस्टर गोहर इहे तोड़ा पइजी वेंदा, इहे त टुटनि कोन था, छाकाणि बाक़ी सभु बकौल इलेक्शन कमीशन सुन्नी इतिहाद में आहिनि।
हा उतां टोड़े छॾीनि पोइ चवंदा हिननि जी डी सीट थी आहे. ख़ैर उहो पर ॾिसो वोट 63A आहे. सो मौलाना फज़ल रहमान त खपे ई खपे. अच्छा मौलाना साहिबु जेको आहे उहो कहिड़ी जेका ही अख़बारनि में मसौदो आयो इहो कीअं क़बूल कंदो, हज़म ई नथो थिए अहिड़ी तरमीम कीअं हज़म थींदी. अच्छा अगरि नथा कनि त पोइ हीअ नथी थिए तव्हांजी. पर अॼु अख़बार में पढ़ियमि त शहबाज़ शरीफ़ साहिबु जेको आहे पंहिंजा शेड्यूल कैंसिल करे तकिड़ो पाकिस्तान पहुचे पियो त जीअं तरमीम कराए. मूंखे त सम्झ नथो अचे किथां तरमीम कराईंदो. पर ॾिसूं अचे ॾिसूं कोई ॻाल्हि खुले मे बी को नओं 15 MPs MNAs अची वेही रहनि त सर असां छॾे ॾिनी PTI, असां छॾे ॾिनी बेंगल साहिब खे ऐं पोइ असीं हिते शामिलु थिया. ख़ुदा ख़बर. ॿी ॻाल्हि जेका राणा सनाउल्ला चए पियो त आउं हींअर मौलाना फज़ल रहमान खे हुकूमत में शामिलु थियण जी सलाह न ॾींदुसि. मतिलबु शायदि मौलाना साहिब जो ॾाढो ख़ैरख़्वाह आहे राणा सनाउल्ला. छाकाणि त उहो थींदो आहे न संगत में चइबो आहे यार हाणे ॻाल्हि इहा आहे त तूं भाउ वेठो आहीं हिन महिल यार असां पाण लोॾनि में आहियूं. हरूभरू छो हरूभरू पाण खे ॾिठो कंदे हुकूमत यानी राणा सनाउल्ला अणसिधी तरह चयो आहे त हुकूमती सेटअप लोॾनि में आहे. अणसिधी तरह यस एग्ज़ैक्टली इन मतिलबु त इहो ई निकिरी सघिजे थो. ऐं सभु ॿ ॻाल्हियूं नंढियूं रखी वेठूं त टाइम थोरो घटि आहे. त हिकिड़ो त आर्मी चीफ साहिबु जेको ताजिरनि सां ख़िताबु कयो सभु कुझु कजे. उन्हनि खे चयो त भई SIC जे ज़रिए बि तव्हांखे असां फैसिलिटेट कंदासीं. उन्हनि मायूसी जी बि ॻाल्हि कई त मायूसी न थियणु खपे. ज़रा IMF जो हिकिड़ो मिली वियो आहे सभु कुझु. पर घणो ज़रा वटि इहा ख़बर पई लॻे त आर्मी चीफ साहिबु जेको आहे नयनि सूबनि जी बि ॻाल्हि कई आहे त नया सूबा एडमिनिस्ट्रेटिवली मुल्क लाइ तमामु ज़रूरी. ॿी ॻाल्हि PTI जेका आहे उहा नथी बीहे. रावलपिंडी ते सफ़ा चढ़ाई करण जे मूड में फुल आहिनि. गंडापुर साहिबु चवनि था भई कुझु बि हुजे असां एहतजाज कंदा. तकड़ में कहिड़ो जेका SIFT जे हवाले सां लोकल इन्वेस्टर्स खे बि फैसिलिटेट कंदी SIFT. इहा ॻाल्हि पाण काफ़ी अरसे खां चऊं था त भई रुगो पॾे ई सीड़पकारनि खे लाइ SIFT छो था ठाहियो. असां सां मुरादी जेका असांजा लोकल सरमाएदार आहिनि इन्हनि खे बि त जेको इन कामोरनि मां ऐं रिश्वतनि मां ऐं हिन सभिनी ॻाल्हियुनि मां आजो कराए न त हीअ बि सरमाएदारी करे वठनि. हीअ सुठी ॻाल्हि आहे जेका आर्मी चीफ कई आहे. अगरि लेट्स होप के SIFT हिननि खे लाइ बि को रस्तो कढी ॾींदी. हिननि लाइ बि जेके हिननि खे मसाइल आहिनि असांजे लोकल इन्वेस्टर्स खे ऐं एंटरप्रेन्योर्स खे. जेका नए सूबे वारी ॻाल्हि आहे ॾिसो हीअ ऑफिशियल न आहे. ऐं इन ते कॉमेंट इन छाकाणि त हीअ कहिड़े सूबनि जी ॻाल्हि थिए पई ऐं कॉन्स्टिट्यूशन में जेका गुंजाइश न आहे ऐं इन सां पाकिस्तान जा मसइला कीअं हल थी वेंदा इन जो बि को तालुक़ु न आहे. सो लेकिन सिंस इहा ॻाल्हि ऑफिशियली न थी आहे त हिन ते पाण हीअ भले ॻाल्हि निकिरी अचे. अञा ॾिसूं त ISPR अहिड़ी ॻाल्हियुनि जी तरदीद करे थी नथी करे त देन वील कमेंट ऑन इट. जेका हू ॻाल्हि तव्हां कई PTI वारनि त हाणे ज़ाहिर केस ताईं इंतज़ारु कनि. जॾहिं चवनि था एस्टेब्लिशमेंट सां ॻाल्हियूं बि न कंदासीं. हाणे हिननि ठीकु आहे इहो करे छॾियो. पिंडी सील करे छॾियो, इस्लामाबाद सील करे छॾियो आहे, हीअ करे छॾियो आहे, हीअ माण्हू बि गिरफ़्तार थींदा, वठि पकड़ छाजे लाइ थिए पियो. बकौल ख़ाकान अब्बासी त हिकिड़ी पार्टी खे जलसो न करणु ॾियणो आहे. करणु ॾियो हिकिड़ो जलसो, हिकिड़ो एहतजाज करणु ॾियो, जान छॾायो. पर न अजीब हिकिड़ो फोबिया थी वियो आहे. PTI फोबिया आहे. जंहिंसां तव्हांजो कैपिटल अगरि तव्हां चोक करे छॾींदो त को 200-500,000 5,000 10,000 50,000 माण्हू एहतजाज करणु चाहिनि था. तव्हां इन सां छा हासिलु छा था कयो सवाइ पैनिक क्रिएट करणु. जी हा. ऐं इवेंचुअली पोइ इहो जॾहिं पैनिक पाण क्रिएट कंदा त पोइ नुक़सानु. ॻाल्हि उहा ई आहे त सरकार जॾहिं पंहिंजे पाण लाइ मसाइल पैदा करे थी त पोइ माण्हू खे रश्क थिए थो त काफ़ी असांजी ॾाहप ते ऐं असांजी सम्झ ते ॿिए माण्हू मूंखे रश्क थिए थो. यार वॾा सियाणा आहिनि. ठीकु आहे वॾी महिरबानी साहिबु. नाज़रीन अॼु प्रोग्राम जो पूरो थियो. वरी ईंदड़ प्रोग्राम में दुआ ॾियां.